दोस्तों सखर जो शालीमार रोड हींअर शाम जा 5 थी रहा आहिनि। तव्हांखे नज़ारो वठाइजे थो। स्टेट लाइफ बिल्डिंग एयरपोर्ट गवर्नमेंट इस्लामिया साइंस कॉलेज सखर भर्ती ऑफिस। शालीमार रोड आई सखर जो जैसा खूबसूरत नज़ारा तव्हां ॾिसी रहा हो। ट्रैफिक रश, रेड़े वारा, रिक्शे वारा, साइकिलिन वारा, मोटरसाइकिलिन वारा तव्हांजे अॻियां आहिनि। ही ARY न्यूज़ की ऑफिस आ। शालीमार रोड सखर VIP रोड आ, साफ़ सुथरो रोड आ। ये ला चाहे स्कूल आ, गवर्नमेंट एंड मिडरन हाई स्कूल सखर। तमाम खूबसूरत है, प्यारो शहर है। घर गलियों साफ़ सुथरियों, इनमें ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु कचो इलाइक़ो बि हूंदो, पर जेको ही इलाइक़ो आहे जंहिंमें असां घुमी रहिया आहियूं ही पको आहे। पक्का रोड, पक्का घर, ही गलियों साफ़ सुथरियों, शॉपिंग मॉल, दुकान, जामिया मक्की मस्जिद। वरी हींअर असां मासूम शाह मीनारा जेको आहे सो मासूम शाह मीनारो जेको रोड आहे उते पहुची विया आहियूं। रक्शे वारो असां पीछो थो करे अलाए छा। मासूम शाह मीनारो सही सही। मुफ़्त किताबें, मुफ़्त तालीम लिखियल आहे, पर अमल थींदो हूंदो अलाए न। सखर सखर आहे असांजी सिंध जो प्यारो शहर सखर।